अच्छा, अॼु साईं वरी पाण हिकु नई वीडियो सां गॾु असां साम्हूं आहियूं। अॼु पाण गुफ़्तगू कंदासीं मार्स मरीख़ जे बारे में, मरीख़ प्लैनेट जे बारे में, मरीख़ जे माज़ी जे बारे में, मरीख़ जे हिन वक़्तु छा सूरत हाल आहे ऐं मुस्तक़बिल में छा थी सघे थो, मरीख़ ते वञणु कीअं पॉसिबल आहे ऐं कॾहिं वञिबो, ऐं हुते ज़िंदगी जा छा आसार आहिनि ऐं मरीख़ खे ज़मीन जहिड़ो बणाइण लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं करणियूं पवंदियूं। ठीकु आहे साईं। मरीख़ जेको आहे चोथों नंबर प्लैनेट आहे सोलर सिस्टम में ऐं रॉकी वर्ल्ड आहे, ज़मीन जे मुक़ाबले में काफ़ी नंढो आहे ऐं ज़मीन जो जीअं त डिस्टेंस आहे सिज खां घणो 15 करोड़ किलोमीटर, त मरीख़ जो डिस्टेंस घणो थो पिए, सरासरी डिस्टेंस बीहे थो पियो 22 करोड़ किलोमीटर, माना सिज खां मरीख़ 22 करोड़ किलोमीटर आहे ऐं ज़मीन जेका आहे सिज खां 15 करोड़ किलोमीटर आहे। पर जीअं त सयारनि जा जेके ऑर्बिट हूंदा आहिनि नॉर्मली उहो इलिप्टिकल हूंदा आहिनि बेज़वी शकिल में, त उनजो डिस्टेंस जेको आहे सिज खां घटि वधि थींदो रहंदो आहे। त मरीख़ जो जेको वधि में वधि डिस्टेंस आहे पाण खां सिज खां उहो थींदो आहे 25 करोड़ किलोमीटर ऐं जेको घटि में घटि आहे वेझे वेझे पॉइंट जेको हूंदो आहे मरीख़ जो सिज खां दूरी जो उहो हूंदो आहे 20 करोड़ किलोमीटर। ठीकु आहे। मरीख़ जा ॿ चंड आहिनि, हिकिड़े जो नालो आहे डीनोस, ॿिए जो नालो फोबोस। ठीकु आहे। इहे नंढा चंड आहिनि 8 खां 10 किलोमीटर, उहे मरीख़ ते ऑर्बिट कंदा रहंदा आहिनि ऐं हिन वक़्तु इंसान केतिरा ई मिशन मरीख़ ते मोकिले चुको आहे, जंहिंमें मशहूरु तव्हां ॿुधो हूंदो क्यूरोसिटी आहे, प्रिज़र्वेंस आहे ऐं अपॉर्चुनिटी आहे, माना 5 जे क़रीब इंसान सम्झो त मां रोबोट गाॾियूं मां रोबोट फॉर्म में इंसान मोकिलियूं आहिनि, जेके मरीख़ ते वञी करे मुख़्तलिफ़ एक्सपेरिमेंट कंदा आहिनि, सैंपल वठंदा आहिनि मिट्टी जा, पथर जा, जबलनि जा, ड्रिल कंदा आहिनि ऐं उहा डेटा ज़मीन ते वापसि मोकिलींदा आहिनि। ठीकु आहे। सो उन्हनि डेटा बेस ते उन्हनि छंड छाण करण खां पोइ जेका डेटा मतिलबु उतां ईंदी आहे प्लैनेट्स जी, जॾहिं सपोज़ कयो हाणे मार्स रोवर्स उनखे चइबो आहे, मार्स रोवर यानी मरीख़ जूं गाॾियूं। सो उहे रोबोट गाॾियूं हूंदियूं आहिनि, ऑटोमेटिक मशीन ऑटोमेटिकली कमु कंदियूं आहिनि, सॼो प्रोग्राम उनजो ठहियलु हूंदो आहे त किथे वञिणो आहे, छा करिणो आहे, कहिड़ी जाइ सफ़रु करिणो आहे, की खाई में न आहे वञिणो, किथे सैंपल वठिणा आहिनि, किथे ड्रिलिंग करणी आहे, इहे सभई उन्हनि में औज़ार फिट हूंदा आहिनि, उन्हनि जा कैमरा कमु कंदा आहिनि, खोड़ सारी वीडियोज़ बि ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं अक्सर तव्हां वीडियो ऐं ऑडियो बि ॾिसंदा हूंदो, बल्कि मरीख़ त साउंड बि रिकॉर्ड करे मोकिलियो वियो आहे ऐं तस्वीरूं तमामु घणियूं मरीख़ तां डेटा इलाही सारी अची थी पई। इहे चवंदा आहिनि जीअं साइंसदान त मरीख़ जे बारे में असां एतिरो ॼाणूं था जेतिरो असां धरती जे समुंडनि जे बारे में नथा ॼाणूं पिया, यानी धरती जा समुंड जेके आहिनि उहे मतिलबु एतिरा एक्सप्लोर थियल न आहिनि जेतिरी मरीख़ खे असां एक्सप्लोर करे चुका आहियूं उन्हनि मरीख़ गाॾियुनि या मार्स रोवर्स जे ज़रिए। ठीकु आहे। हाणे मरीख़ बुनियादी तौर ते उनखे रेड प्लैनेट चवंदा आहिनि, माना ॻाढ़ो आहे रंगुनि जो, उहो इन करे जो उनजी सरफेस ते लोह जी क्वांटिटी इलाही घणी आहे ऐं लोह जॾहिं रिएक्ट कंदो आहे गैसिस सां त उहो रेडिश या ॻाढ़ो थी वेंदो आहे, उन करे मरीख़ जी सरफेस घणे भाङे ॻाढ़े क़िस्म जी आहे। ठीकु आहे। मरीख़ जो साइज़ ज़मीन खां काफ़ी नंढो आहे पर पंहिंजे चंड खां इलाही वॾो आहे। ठीकु आहे। ऐं लकीली मरीख़ जो जेको एक्सिस ते घुमणु आहे, जीअं ज़मीन 24 कलाकनि में पंहिंजे मावर ते घुमी वेंदी आहे, ईअं मरीख़ बि तक़रीबन 24 कलाक प्लस कुझु मिंट में पंहिंजो एक्सिस ते हिकु स्पिन या हिकु रोटेशन पूरी कंदी आहे, यानी मरीख़ ते ॾींहुं राति लॻभॻि 24 कलाक जा हूंदा आहिनि। जीअं धरती ते नॉर्थ पोल आहे ऐं साउथ पोल आहे, मरीख़ ते बिल्कुलु ईअं ई आहे, नॉर्थ पोल आहे ऐं साउथ पोल आहे। नॉर्थ पोल में मरीख़ ते ॼमियल डंडूं आहिनि या जो फ्रोज़न आइस कैप्स जंहिंखे चइबो आहे, नॉर्थ पोल ऐं साउथ पोल फ्रोज़न आइस कैप्स आहिनि हुते, यानी कार्बन डाइऑक्साइड, जीअं मरीख़ जो जेको इन्वायरमेंट आहे एटमॉस्फेयर आहे घणे भाङे तक़रीबन कार्बन डाइऑक्साइड जो ई ठहियलु आहे। ठीकु आहे न। सो उहा जॾहिं नेगेटिव 50 डिग्री या 60 डिग्री ते मुकमल तौर ते फ्रीज़ थी बर्फ़ जी शिकिल में तब्दील थी वेंदी आहे। सो जीअं कल्ह पाण वीडियो में डिस्कस पिए कयो लाइफ ऑन मार्स या अदर प्लेसिस ऑफ सोलर सिस्टम, सो मरीख़ ते थी सघे थो माज़ी में लाइफ हुजे, छो जो मरीख़ में माज़ी में कोर एक्टिव हुई, जीअं पहिरियां तव्हांखे ॿुधायो
कोर एक्टिव हुजण करे इलेक्ट्रोमैग्नेटिक शील्ड बि ठहियलु हुई, उनजे करे अल्ट्रावायलेट रेस जा कोन पचंदा हुया। ऐं अर्ली फॉर्मेशन में हर प्लेनेट ते कॉमेट्स बि किरिया, यानी बर्फ़ जा गोला मरीख़ ते पाणी उन हिसाब सां धरती वांगुरु पतो हूंदो। पोइ वरी सिचुएशन चेंज थी वई, कोर बीहजी वई ऐं अल्ट्रावायलेट रेस जे करे उहो पाणी सॼो उॾामी वियो या ज़मीन जे अंदरि, यानी मरीख़ जी जेका सॉइल आहे या ज़मीन आहे उनजे अंदरि हलियो वियो। हींअर बि जेकॾहिं इहो हिकिड़ो अंदाज़ो आहे ऐं स्टडी थियल आहे त जेकॾहिं मरीख़ जो टेम्परेचर कंहिं तरीक़े सां वधायो वञे, सपोज़ कयो हींअर मरीख़ जो जेको एवरेज टेम्परेचर आहे उहो -60 आहे, पर इन जो मतिलबु इहो न आहे त उते प्लस में न आहे हिन टेम्परेचर। इक्वेटर जेको मरीख़ ते बि इक्वेटर जिते सिज सॼो साल चमकंदो आहे, उते ॾींहं जो टेम्परेचर प्लस में बि ईंदो आहे, 10 डिग्री या 20 डिग्री लॻभॻि एतिरो। जेकॾहिं मरीख़ जो मजमूई टेम्परेचर वधायो वञे त उहो जेको जर्म में अंदरि वियल पाणी आहे उहो ॿाहिरि अची सघे थो ऐं सरफेस ते पाणी वरी ज़ाहिर थी सघे थो। पाणी ज़ाहिर थींदो, पाणी लाइफ आहे, पाणी ज़रिए हर शइ मुमकिन थी सघे थी पई। ॿियो जेको ऑप्शन कल्ह पाण डिस्कस कयो, एटॉमिक बम वारो, न्यूक्लियर वेपन्स ते ब्लास्ट करण वारो, उन सां वरी कुझु ॿिया कॉन्सिक्वेंसिस थींदा, नुक़सानु थींदो। मे बि जेका मार्शियन लाइफ हुजे उते, मरीख़ जी लाइफ खे मार्शियन लाइफ चइबो आहे, ठीकु आहे। सो उहा मे बि माइक्रोबियल फॉर्म में हुजे, यूनिसेल्युलर लाइफ हुजे, वी आर नॉट श्योर अबाउट दैट, पर उनजे चांस मौजूदु आहिनि। छो जो 2 अरब सालनि ते हुते पाणी रहियो आहे, जिते पाणी हूंदी ज़ाहिर आहे उते लाइफ त हूंदी न, या ईअं इमेजिन कयो वेंदो आहे या स्टडी सजेस्ट करे थी त पाणी जिते आहे उते लाइफ थी सघे थी। सो इन जा बि इम्कान आहिनि त मरीख़ ते अर्ली लाइफ फॉर्म हुजे ऐं हिन वक़्तु थी सघे थो अंडरग्राउंड या पोलर आइस कैप्स जेके आहिनि उनजे हेठां लाइफ हुजे। उनखां पोइ जेको मरीख़ ते इंसानी जेके मिशन्स जी तयारी हले थी पई ऐं वॾे पैमाने ते हले थी पई, उनमें कुझु प्राइवेट कंपनियूं आहिनि, उहे कनि थियूं पियूं तयारी। नासा जो हूअं ई प्रोग्राम आहे मरीख़ वारो, ॿियो इलान मस्क जो प्रोग्राम आहे मरीख़ ते वञण जो। सो साल 2025 खां 2030 जे दौरान माना काफ़ी इम्कान आहिनि त इंसान मरीख़ ते वेंदो। मरीख़ ते जेको सफ़र आहे उहो ज़मीन खां तक़रीबन 7 महीननि में पूरो थींदो। जेकॾहिं सपोज़ कयो हिन वक़्तु जेका टेक्नोलॉजी अवेलेबल आहे असां वटि, उन हिसाब सां पाण ट्रेवल कयूं ऐं इहा लॻभॻि मतिलबु 30 खां 40,000 किलोमीटर फ़ी कलाक जी स्पीड आहे, उन हिसाब सां मरीख़ जो सफ़र जेको 7 महीननि जो आहे, ठीकु आहे न। ऐं इहो सफ़र को नई ॻाल्हि कोन्हे का। इंसान खोड़ सारा मिशन जीअं मां पहिरियों ॿुधायो मरीख़ ते मोकिले चुको आहे ऐं 7 खां 9 महीना लॻंदा आहिनि। उहो डिपेंड थो करे मरीख़ जी पोज़ीशन अर्थ जे हिसाब सां कहिड़ी आहे। कॾहिं अर्थ जे बिल्कुलु वेझो हूंदो आहे ऐं कॾहिं अर्थ खां परे हलियो वेंदो आहे, छो जो ॿई इलिप्टिकल ऑर्बिट्स में मोशन था कनि पिया सिज जे ॿाहिरां। सो पाण में ज़मीन जो जेको साल आहे उहो सम्झो त 365 ॾींहंनि जो हूंदो आहे, पर मरीख़ जो साल जेको आहे एतिरो न आहे, उनखां वधीक हूंदो आहे, छो जो उनजो जेको दाइरो आहे या ऑर्बिट आहे उहो इलाही वॾो आहे। उन करे त ज़मीन उनखे वेझे ईंदी आहे, वरी निकिरी ईंदी आहे, वरी वेझे ईंदी आहे, वरी निकिरी ईंदी आहे। सो उहो जेको वेझो पॉइंट हूंदो आहे ॿिनि प्लैनेट्स जे पाण में, उन वक़्तु इहो मिशन स्टार्ट कयो वेंदो ऐं 7 महीननि जो टाइम आहे उते पहुचण जे लाइ। उते इंसान लैंड करण खां पोइ ज़ाहिर आहे कुझु पंहिंजी रिहाइश जे लाइ घर ठाहींदो जेके रेडिएशन प्रूफ हुजनि, जंहिंमें एयर प्रेशर नॉर्मल हुजे, जिते ऑक्सीजन प्रोड्यूस कई वेंदी आर्टिफिशियली, पाणी ज़ाहिर हितां खयो वेंदो या उते पाणी ठाहियो वेंदो, ठीकु आहे न। इहे सभई शयूं स्टडी थियनि थियूं। ईअं न जहाज़ में वेही वञूं त वेही रहूं, ईअं न आहे। हर हिकु एंगल जी जांच पई थिए, हर हिकु एंगल जी, त उते कीअं रहणो आहे, छा करिणो आहे, पाणी जो मसइलो कीअं हल थींदो, ऑक्सीजन गैस किथां ईंदी, खाधे पीते जो बंदोबस्तु कीअं थींदो। ऐं ज़ाहिर हिकु तरफ़ो ट्रिप हूंदो आहे, माना जेको मरीख़ ते वियो फ़िलहालु जेका टेक्नोलॉजी अवेलेबल आहे त उहो वापसि कोन वठंदो, हमेशह जे लाइ उते ई रहंदो। खोड़ सारा वॉलंटियर्स माना जेके रज़ाकार हूंदा आहिनि, साइंसदान ज़ाहिर आहे, उहे चई चुका आहिनि असां वञूं था मरीख़ ते, असां उते स्टडी कंदासीं, रहंदासीं, मार्स खे आबाद कंदासीं, सेटल कंदासीं। सो इलान मस्क जेको दुनिया जो 2 नंबर अमीर तरीन इंसान आहे, उनजो माना दौलत जो वॾो हिसे जो प्रोजेक्ट जेको आहे, उन दौलत जो सम्झो 50% हिसो इन प्रोजेक्ट ते लॻल आहे त मार्स ते कंहिं बि तरीक़े सां इंसान खे आबाद कजे ऐं उते ह्यूमन सेटलमेंट ठाहिजे। जेके पहिरें 2030 ते सपोज़ कयो 4 माण्हू ईंदा, ठीकु आहे न, या कंहिंमें हिकु बि चवंदा आहिनि, कंहिंमें 4 थो 3-4 प्रोग्राम आहिनि, ज़रूरी न आहे त सिर्फ़ु इलान मस्क वञे। नासा जो अलॻि प्रोग्राम हले थो, कुझु ॿियूं प्राइवेट कंपनीज़ आहिनि, चाइना या रशिया, उहे बि अलॻि कमु कनि थियूं पियूं।
सो 2030 ताईं इंसान 98% चांस आहिनि मार्स ते वेंदो, बाक़ी कुझु बि थी सघे थो। सो इहो थी वियो मार्स जो उते सेटलमेंट जे हवाले सां। पोइ वरी जॾहिं उते सेटलमेंट स्टार्ट थी वेंदी, सेटलमेंट घर ठहंदा ऐं मरीख़ जे एटमॉस्फेयर इन्वायरमेंट जे हवाले सां कॉलोनी डेवलप थींदी, अंडरग्राउंड हुजे या मुकमिल कवर्ड हुजे, जीअं सिजी रेडिएशन उनखे तंग न करे। स्पेस सूट ख़ुदि तव्हांखे ख़बर हूंदी माना केतिरो महांगो हूंदो आहे। हिकु स्पेस सूट जेको आहे न अरबन रुपयनि में हूंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे न, एॾो महांगो हूंदो आहे। ख़र्चो इलाही अचे थो। इन वन वे मिशन इन करे आहे, जेको मरीख़ ते वियो उहो शायदि वापसि मोटी न सघे, ऐं छो जो वापसि मोटण में तमामु वॾो ख़र्चो ईंदो आहे। ठीकु आहे न। सो इलान मस्क जी जेका प्लैनिंग आहे त 2050 ताईं 10 लख माण्हू मरीख़ ते पुॼाइणा आहिनि। ठीकु आहे न। ऐं उन जी तयारियूं हलनि थी पियूं। स्पेस एक्स रॉकेट्स ऐं ॿियो जेको मशीनरी आहे, टूल्स आहिनि, रिसर्च वर्क आहे, इहे सभिनी ते कमु हले थो पियो। थी सघे थो 2025, 26, 2030 ते बहरहाल मरीख़ ते इंसान पुॼी लही वेंदो। ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे उते टेराफॉर्मेशन, मार्स टेराफॉर्मेशन प्रोसेस स्टार्ट थींदो। ठीकु आहे। सो मरीख़ ते खे टेराफॉर्म कयो वेंदो, आबादी लाइक़ु बणायो वेंदो। उहो कीअं बणायो वेंदो उन ते वरी पाण नेक्स्ट टाइम वीडियो कंदासीं। ठीकु आहे। थैंक यू।